अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। पीपल्स वाटर बोर्ड यूनियन पारां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मंज़ता लाइ दाबेची पंप हाउस जे मुख्य गेट अॻियां कमु छॾ हड़ताल करे धरणो हयो। इन मौक़े ते पीपल्स लेबर यूनियन जे मरकज़ी अॻवान मोहसिन रज़ा, माशूक लगारी, रुस्तम लगारी, असगर ख़ान साफ़ियनि सां ॻाल्हाईंदे चयो त MD वाटर बोर्ड मक़ामी पोरियतनि सां तासुब परस्ती करे 2008 में भर्ती थियलनि खे उन्हनि जी जाइ ते प्रमोशन करे रहियो आहे, जेका मक़ामी पोरियतनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबी, जंहिं ख़िलाफ़ु अॼु असां 2 कलाक कमु छॾ हड़ताल कई आहे। जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा हल न थिया त दाबेची पंपिंग स्टेशन अॻियां तारीख़ी धरणो हयो वेंदो। इन मौक़े ते अहमद सालार, जाफ़र पाशा ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जेको मज़दूर जो हक़ गज़ब कयो वियो आहे, सीनियरिटी लिस्ट जेका ग़लति सेंट्रलाइज़ ठाही वई आहे, जंहिंमें सेंट्रलाइज़ प्रोमोशन में आउट स्टेशन जे मुलाज़िमनि जी हमेशह हक़ तलफ़ी कई वई आहे। पोइ 20 सालनि खां दाबेची पंपिंग स्टेशन आउट स्टेशन ते हिकु बि मुलाज़िम जो प्रमोशन कोन थियो आहे ऐं सीनियरिटी लिस्ट ठाहे शहर में जेके माण्हू ड्यूटी नथा कनि उन्हनि खे प्रमोशन ॾिनो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते डिवीज़न वाइज़ या सर्कल वाइज़ प्रमोशन ॾिना वञनि ऐं स्टेशननि ते जेके माण्हू नंढे ग्रेड जा मुलाज़िम वॾी ड्यूटियूं करे रहिया आहिनि उन्हनि खे फौरी। आपको पता है कि वाटर बोर्ड के हालात जो हैं वो दिन ब दिन ख़राब किए जा रहे हैं। प्राइवेट सेक्टर पार्टिसिपेशन की तरफ इसको ले जाने की साजिश की जा रही है और हमारे ये दोस्त जो अपने ओवर टाइम ना मिलने पर, अपने फंड ज़ाती फंड ना मिलने के और जो मुश्किलात हैं यहाँ पर जो इसमें सेंट्रलाइज DPC के लिए इसके ख़िलाफ़, क्योंकि हम चाहते हैं कि ये डिवीज़न की सतह पर हो प्रमोशन और सर्किल की सतह पर प्रमोशन हो। तो अपने मुतालबात की हक़ में जो है ये हमने आज ये एहतजाजी धरना यहाँ पर आउट स्टेशन पर मुनक़िद किया। पीपल्स लेबर यूनियन जिंदाबाद, पेंशन के बकाया पेंशन के बकाया। कैमरा टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।